तो न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। झोडो का खबर शामिल कई पिया अब्दुल गफूर कोलाची के रिपोर्ट मुताबिक झोडो लगे टंडो कोलाची में अजीम शान जलसा यारी शरीफ थी गुजरियो, जंहिंजी ज़ेरे सदारत पीर आगा मोहम्मद अयूब जान सरवंदी फारूकी कई, जंहिंमें ख़ुसूसी खिताब हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती इब्न मुफ्ती डॉक्टर हक़ नबी सिकंदरी अज़हरी कयो। खिताब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान ऐं पीरान पीर दस्तगीर जे शान में रोशनी विधी ऐं चयो त असांजे 5 वक्त नमाज फ़र्ज़ आहे जेका कंहिं बि हालत में अदा करणी आहे ऐं ॿिया बि जेकी इस्लाम जा रुकन आहिनि उन्हनि जी पैरवी करणु खपे। दुआ कलमात पीर आगा मोहम्मद अयूब जान सरहंदी कई, जंहिंमें साईं नौजवाननि खे मुखातिब थींदे चयो त पंहिंजे माइटनि जी ख़िदमत करियो, छो जो माउ हिकु वॾी हस्ती आहे। माउ जी मुर्की ॾिसण सां हज जो सवाब मिले थो ऐं दीन इस्लाम जी हिफ़ाज़त करणु हर मुसलमान मथां फ़र्ज़ आहे। जलसे में वॾे अंग में आशिक़ान मुस्तफ़ा शिरकत कई। आख़िर में मुल्क पाकिस्तान ऐं पाकिस्तान फ़ौज लाइ ख़ासि दुआ घुरी वई। जलसे जा इंतज़ाम कंदड़ रईस नियाज़ मोहम्मद कोलाची, सरफराज असगर खलीली, फिदा मोहम्मद कोलाची, वकील अली हसन कोलाची, मोहम्मद इस्माइल कोलाची, इरफान कोलाची ऐं कोलाची बिरादरी।